नौशर फिरोज़ मां के अपडेट कंदालू। रिपोर्ट करे सनाउल्ला अब्बासी। नौशर फिरोज़ पडीदन रोड भरसा मुर्गी चोर पकड़जी पयो। अलावारे चौक लग कुंडी शेठिया नदीम कुरैशी मुर्गी शॉप रंगे हथ पकड़ियो वियो आहे। 300 जे मुर्गी ते 70 रुपयनि जे फ़र्क़ मुर्गी जो गोश्त तौर में हर कस्टमर के घटाए ॾियण लॻो। तक़रीबन हर ॾींहुं फ़ी कस्टमर के सोचियो त केतिरनि जो चूनो लॻाईंदो हूंदो। कारोबार में 2 नंबर कंदड़नि खां बचो। जेॾी महल उन खां सवाल कयो त हमरा चयो त असां हर कस्टमरनि के घटाए ॾींदा आहियूं। बदमाश दुकानदार ख़िलाफ़ एक्शन वरितो वञे जेके हर रोज़ तौर में खाइनि था। ख़ुदा इन जी पूरी करे हिकु त बीमार गोश्त हलाइनि था, ॿियो वरी 2 नंबरी ते लही आया आहिनि। इन ठग कुरैशी माफ़िया खां शहरी अवाम के बचायो वञे। अहिड़नि ठगनि खां मुर्गी जो गोश्त हरगिज़ न ख़रीद कंदा जेके बाज़ार खां महांगो खपाए घर हलाइनि था। हिकु त हर दुकानदार जा पंहिंजा रेट लॻा आहिनि, ॿियो वरी हर ग्राहक खां 2 नंबरी करण लॻा आहिनि। असां AC नौशर फिरोज़, DC नौशर फिरोज़, मुख्तियार कार नौशर फिरोज़, फूड कंट्रोल अथॉरिटी उन ते तवज्जो ॾियनि त जीअं हर अवाम खे नुक़सान खां बचे।